जुबानो पर खुदा करे असांजी सिंध सारी मानल लफ्ज़न ना पंहिंजी जगह वठंदुसि त ॾेई मौत खे मात मिठी मुआसी ॾेई मौत खे मात मिठी मुआसी मगर मैं नस्ल खे उजाड़े वियासीं जीअं कातिल जाने जीअं सिंध तूं हर कंहिंजो साथ ॾिनो अॼु मुंहिंजो वारो आयो साथ ॾिए तो साथ छॾे असां पाण निभाए वेंदासीं हाणे असां उन मोदी शख्सियत जंहिंजो एतिरी इंतज़ार कयो आहे हिन प्रेस क्लब रोशनो फिरोज में मोहतरम जनाब धरती धड़ी तहरीक जो सरबराह धरती धड़ी तहरीक जो गैरतमंद लीडर जनाब कादिर बख्तियारी साहब खे हिन स्टेज ते अचण ते भली कार था चऊं या रब तोखे दाती या रब तोखे दाती या रब तोखे दाती बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सब खां पहिरियां सभिनी जो शुक्रिया अदा कंदुसि पर कुछ ॻाल्हियूं मां शुरूआत में तव्हां सां करणु चाहियां थो सिंध जा माण्हू जेके हिन वक्त के खदशन जो शिकार आहिनि सिंध जे माण्हुनि में खौफ़ फैलाइण जी कोशिश कई थी वञे त सिंध खे ॿ टुकड़ा कयो वेंदो त मां उन्हनि दुश्मननि खे वार्निंग थो ॾियां उन्हनि खे ॿुधायां थो त शुक्र कयो असांजे हथ में असांजे अॻियां ही माइक आहे जेकॾहिं सिंध खे धार करण जी कोशिश कंदो त पाकिस्तान जी तारीख़ में एॾो खून खराबो ही सिंध जा माण्हू कॾहिं बि मुताद न थींदा अॼु धरती धड़ी तारीख़ जे नौजवाननि नौशरो फिरोज में गॾिजी इहो ॿुधायो आहे त ज़रदारी वारिस ख़तम थी चुको आहे पाकिस्तान में 8 करोड़ सिंधी आहिनि जेके हिन महिल ताईं मुतहद न आहिनि छा उनजो सबब इहो आहे त असां वॾेरनि सरदारनि ऐं जागीरदारनि जे अॻियां झुकूं था ऐं अलाह साईं असां खां नाराज़ आहे उतो अलाह खे राज़ी कयो या रब तोखे दाद सिंध बेगुनाह या रब तोखे दाद सिंध बेगुनाह ऐं अलाह तव्हां खां तॾहिं राज़ी थींदो जॾहिं तव्हां ग़रीबनि जी मदद कंदो जॾहिं तव्हां यतीमनि जे मथे ते शफ़क़त जो हथ रखंदो जॾहिं तव्हां बेवाउनि जो सहारो बणिजंदो जॾहिं तव्हां सुन्नत रसूल ते अमल कंदो जॾहिं तव्हां धरतीअ जे दुश्मननि खे मूत ते मचर ठोकींदो सब खां पहिरियां जेका ॻाल्हि मूं तव्हां सां कई इहो इन जे करे कयूं त सिंध जो माण्हू के बि ख़दशे जो शिकार न थिए सिंध खे कंहिंजो पीउ बि धार नथो करे सघे जिंदाबाद जिंदाबाद कादिर चांडियो जिंदाबाद 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 कादिर चांडियो जिंदाबाद 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 कादिर चांडियो ऐवाननि में केर थो घुरिजे कादिर चांडियो शेर थो घुरिजे ऐवाननि में केर थो घुरिजे कादिर चांडियो शेर थो घुरिजे मूंखे दीन मोहम्मद ॿुधायो नौशरो फिरोज जे ज़िले सदर त उन जी डीसी सां मुलाक़ात थी हितां जी इंतज़ामिया सां मुलाक़ात थी वो उन जे करे त असां पंहिंजा जलसा पुरअमन तरीक़े सां करणु चाहियूं था पर दीन मोहम्मद ॿुधायो त हिते ही पीपल्स पार्टी जो ॻड़ हुयो हू ख़ौफ़ज़दा आहिनि त धरती धड़ी तारीख़ जा नौजवान हाणे असांखे हिते रहण न ॾींदा तंहिंजे करे जलसे जी इजाज़त न ॾींदासीं पर उन बावजूद जलसो करे ॾेखारियोसीं
तव्हां सभिनी खे मुतहद थियणो पवंदो। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ज़हन में रखो त कानून जलसनि ऐं जुलूसनि सां न आहिनि जुड़ंदा, रोडनि ऐं रस्तनि ते न आहिनि जुड़ंदा। अॼु जेकॾहिं तव्हां ख़ौफ़ज़दा आहियो, परेशान आहियो त किथे सिंध खे धार न करे वञनि, जेका हुन जे पीउ में बि ताक़त कोन्हे, पर मां चवां थो त जेकॾहिं धरती धणी तारीख़ जो नौजवान सिंध जे हर तक में बीहंदा, असेंबली में वेंदा, त इंशाअल्लाह सिंध जी तरक्की मुमकिन आहे। ही चवनि था त तव्हां जलसा नथा करे सघो, जुलूस नथा कढी सघो, रैलियूं नथा कढी सघो। मुंहिंजे दोस्तनि मूंखे ॿुधायो त तव्हां सिंध जे हर ज़िले में वञी करे जलसा जुलूस कयो था, माण्हुनि में शऊर बेदार थिए थो। पीपलनि जे तरफ़ां तोखे पैगाम आहे त 3 केस तो ते अॻु में ई आहिनि, 4 खां 10 केस तो ते अॻु में ई लॻाईंदासीं। मूं उन्हनि खे जवाब ॾिनो त मुंहिंजो इंसाफ़ ख़ुदा कंदो, मुंहिंजी तव्हां रब खे आहे, ऐं इंशाअल्लाह असांजा नौजवान रब खे तव्हां ॾेई सिंध सां इंसाफ़ मूं उन्हनि खे इहा ॻाल्हि बि कई त जेकॾहिं तव्हां मरण ऐं माराइण जी ॻाल्हि कयो था त असांजे नौजवान हथनि में चूड़ियूं न आहिनि पातियूं। असांजा नौजवान तव्हांखे न सिर्फ़ रोडनि ऐं रस्तनि में केलींदा। सिंध में जेकॾहिं का तंज़ीम आहे, सिंध में जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि करण वारी का तंज़ीम आहे, का जमायत आहे जेका पीपल्स पार्टी वारनि जे बूथ में मोचड़ो आहे, त उहा धरती धणी तारीख़ आहे। हमेशा वॾेरनि सरदारनि ऐं जागीरदारनि खे वोट ॾेई असेंबलियुनि ताईं पुॼायो आहे, ऐं उहे दलाल हर भेरे सिंध जो सौदो कंदा आहिनि। ही पंहिंजी माउ भेण जो सौदो कंदा। वाइदो कयो जेकॾहिं सिंध जी वैधानिक ते ॻाल्हि आई त कराची खां वठी कश्मीर ताईं रोड रस्ता ब्लॉक त थींदा, पर सरदारी मोचड़ो में सभ खां पहिरीं सफ़ में तव्हां हूंदो। सिंध जी वैधानिक ते को कंप्रोमाइज़ न आहे। शुक्र कयो मसाइल बि इहा ॻाल्हि कई आहे, जेकॾहिं सिंध जी वैधानिक ते ॻाल्हि कंदो त मुंहिंजे अॻियां ही माइक हथियार हूंदो। नौशर फेरोज हिते मौजूद जेके बि इदारा आहिनि, पब्लिक हेल्थ हुजे, PMA, DC, इरिगेशन, जेके बि इदारा आहिनि, जेके बि कामोर आहिनि, जेके क्लर्क सिपाही आहिनि, सभिनी जे लाइ पैगाम थो ॾियां त अॼु तव्हां पुलिस मोबाइल देर सां मोकिली आहे, हींअर पहुची वई आहे। हा, मुंहिंजो उन्हनि जे लाइ पैगाम आहे त हाणे दीन मोहम्मद जी अॻुवाणी में नौशर फेरोज जा नौजवान, धरती धणी तारीख़ जा नौजवान तव्हां खां पुछाणो कंदा, जेकॾहिं मुंहिंजे कंहिं बि नौजवान खे, दीन मोहम्मद समेत कंहिं बि नौजवान खे ज़रे जी ब्रांड आई त तव्हांजी मुंडियूं मरोड़। मुंहिंजे कंहिं बि नौजवान करप्शन जी निशानदी कई ऐं मूंखे ॿुधायो त नौशर फेरोज में
हिते करप्शन पई थिए त पोइ माण्हू पंहिंजा गणे छॾिजो ओतिरियूं एम्बुलेंस ऐं पुलिस मोबाइल घुराए नौशरो फिरोज तव्हांजे अबे जो शहर आहे जो तव्हां उन ते करप्शन बि कयो था तव्हां माल बि खाओ था ऐं असांजे नौजवाननि खे धमकियूं बि ॾियो था हाणे जेकॾहिं नौशरो फिरोज में कंहिंखे रहणो आहे या त तव्हां रहंदो जिते भी जलसो थियो उतां जा इदारा उतां जा सरबराह मां वरी बि इहो ई चवंदुसि त होश खां कमु वठनि पंहिंजा कन कीटा कनि ही सिर्फ़ नौशरो फिरोज में ईअं न आहे त अॼु आया आहियूं सुभाणे वेंदासीं राति कई बात कई वारी ॻाल्हि न आहे वरी ईंदासीं तव्हां खां पुछाणो करणु तव्हांखे न छॾींदासीं नौशरो फिरोज में तरक़ी न पारियूं खंडर जो ॾोक पवे नौशरो फिरोज पढ़ियल लिखियल माण्हुनि जो ज़िलो आहे शऊर याफ़्ता माण्हुनि जो ज़िलो आहे ख़बर न आहे त हितां जे वॾेरनि ऐं सरदारनि कीअं हितां जे माण्हुनि खे गुलाम करे छॾियो हो जंग जे ज़ंजीरूं पंहिंजूं टोड़े धरती ते तहरीक में शमूलियत मां धरती धणी तहरीक जे समूरनि ज़िले उहिदेदारनि जो थोराइतो आहियां जेके कराची खां वठी कश्मीर ताईं जा नौजवान लाड़काना कंबर शहदादपुर शिकारपुर सीता दादू वारे लाड़कानो हैदराबाद मटियारी थरपारकर उमरकोट में आयल नौजवाननि खे सभिनी जी महिरबानी आहे जो तव्हां पंहिंजी सिक में इन धरती जी मोहबत में अॼु हिते पहुता आहियो तव्हांजो को मुफ़ाद कोन्हे तव्हांजी का लालच कोन्हे उन बावजूद तव्हां उन्हनि चङनि भलनि माण्हुनि खां चङा आहियो जेके ॿ रुपए जो पैकेज करे तव्हांखे गाड़ी ॾींदा आहिनि ही तारीख़ लिखजे पई जेके घरनि में सुतल आहिनि उन्हनि जो तइदाद शायदि वॾो आहे इहे सोचनि था त ही पाण वञी कमु कंदा मुल्कनि में बॉर्डर ते फौज बीहारींदा आहिनि सिंध जे माण्हुनि तव्हांखे तव्हां इहो सोचो त सिंध जे माण्हुनि तव्हांखे सिपाही करे चूंडियो आहे तॾहिं तव्हां पंहिंजी धरती जी मालिकी जे लाइ हिते बीठा आहियो ऐं हू पंहिंजे घर आराम सां सुता पिया आहिनि सिपाही आयो तव्हां इन धरती जा फौजी आयो तव्हां पंहिंजे वतन जी मालिकी पाण कंदो जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि हिते करप्ट इदारा आहिनि करप्ट कामोरा आहिनि उन्हनि खां पुछणु तव्हांजो कानूनी ऐं इख़लाक़ी हक़ आहे जेकॾहिं कानून में केरु रुकावट करे थो त असांखे ॿुधायो असां वटि 2-3 किलो वज़न वारो सैंडल पातल आहे इंशाअल्लाह सिंध जे हर ज़िले में ज़रदारी वायरस के डोज़ हणंदासीं अल्लाह जी महिरबानी सां नौशरो फिरोज में डोज़ पूरो थियो वायरस ख़तम थी वियो हाणे सिंध जे ॿिनि ज़िलनि में वेंदासीं आख़िर में बूस्टर डोज़ किथे लॻंदो असेंबली कराची सिंध असेंबली कराची मुराद अली शाह इन ॻाल्हि ते हिरियल आहे हू ग़रीबनि खे मिसकीननि खे लठूं हणी मोटाईंदा आहिनि हिननि खे ख़बर न आहे त धरती धणी तारीख़ में मौजूद हर हिकु नौजवान मुड़ुस माण्हू आहे ज़रूरतमंद आहे जेकॾहिं असांजे अॻियां तव्हां रुकावट बणिबो त मुराद अली शाह तोखे असेंबली मां केले कढंदासीं
हक में बीहंदा ऐं सिंध जे हर तक में तरक्की थींदी रोड रस्ता ठहंदा असां कोशिश कयूं था पिया त असांजे वस में जेको बि आहे असांजे वस में जेको बि आहे तव्हां उन्हनि माण्हुनि खे चूंडियो था जेके तव्हांजो हक़ फवाए था वञनि असांजे हथ में जेको बि आहे थोरो या घणो असां कोशिश कयूं था त पंहिंजे नौजवाननि खे रोज़गार सां लॻायूं एतिरे क़दुरु जेकॾहिं असांजो वस नथो पुॼे त पंहिंजूं मिल्कियतूं खपाए नौजवाननि खे रोज़गार सां लॻायूं था ऐं इंशाअल्लाह जेकॾहिं सरकारी धरती जहिड़ी तारीख़ जा नौजवान अॻिते ईंदा त यकीनन तव्हांजो बरजलो थींदा ज़िंदाबाद या रब तोखे दया अथई या रब तोखे दया अथई या रब तोखे दया अथई या रब तोखे दया गुज़ारिश तव्हांखे कंदमि ही अमर ॻोठ तालब सोलंकी मां आयल आहे हिन जे पुट खे शहीद शफ़ीक अमन सोलंकी खे बेगुनाह पुलिस क़तल करे छॾियो आहे ऐं अॼु ॾींहुं ताईं इंसाफ़ न थियो आहे जन पुलिस वारनि जन थाणेदारनि हिन मां सां एॾी वॾी नाजाइज़ी कई आहे उन्हनि में अब्दुल्ला अमान ऐं मूसो माछी ऐं ॿिया पुलिस वारा शामिल आहिनि उन्हनि खे मां चई थो छॾियां त ही धरती धणी न धड़काना आहिनि तो इहो क़तल कयो आहे ईअं न सोच त तोखे फबी वियो आहे इंशाअल्लाह जेकॾहिं असांखे वरी हिते अची तुंहिंजे तोखे फांसी ते चढ़ाइणो पियो तॾहिं बि चढ़ाईंदासीं हिते इंशाअल्लाह पहुचंदासीं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे स्टेज ख़ाली कयो त चेयरमैन साहब पंहिंजी गाॾी ॾेई महिरबानी ऐं इंतिज़ामिया खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे रोड ख़ाली करायो जीअं चेयरमैन साहब पंहिंजी गाॾी ॾेई मुनीर जमाली खे गुज़ारिश आहे त अचे स्टेज ते मुनीर जमाली बाबा हाजी ज़ुल्फ़िकार चांडियो धरती धड़ी तारीख़ जो हिसो आहे हिननि खे बि हिसण जी कोशिश कई थी वञे उन्हनि खे बि मां ॿुधाए छॾियां जेकॾहिं ज़ुल्फ़िकार चांडे में हथ हूंदा त इहे सम्झो त कादर चांडे में हथ हूंदा होश में कमु वठो